असां बंजी सवारियूं था कंदा शबनम जे कतरनि खे निगाहनि सां सलाम आहियूं न कंडनि खे था खीकारियूं न थुअर सां रखूं यारियूं मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। नायती क़ाबिल एहतराम इलेक्शन कमेटी ज़िला दादू जा चेयरमैन ऐं सदस्य मेंबरान ऐं दादू ज़िले जा सभई उस्ताद साहिबान जेके असांजे मुख़्तलिफ़ तालुक़नि मां जोही तालको कैनशाह मेहड़ दादू टाउन दादू तालको सभई उस्ताद हिते उहिदेदार मौजूदु आहिनि। मां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां ऐं भलीकार चवां थो। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सभिनीनि जो ऐं ख़ासि करे शफ़ी मोहम्मद सेठियो साहिबु सिकंदर अली जतोई साहिबु जिन मूं ते एतमाद कयो त असां तव्हांखे नॉमिनेट था करणु चाहियूं ऐं मां वरी मशवरो कयो पंहिंजे दोस्तनि सां बि सभिनीनि चयो त बाबा तव्हांखे शफ़ी मोहम्मद जीअं चयो आहे तीअं तव्हांखे करिणो आहे ऐं तव्हांखे लबेक करणी आहे। पोइ मां साईं सां हा कई। पोइ हाणे तव्हां इहा इज़त बख़्शी आहे हीअ इंशाअल्लाह ताला तव्हां सां वाइदो आहे त मां जेको कमु बि कंदुसि तव्हांजी सलाह मशवरे सां तव्हांजी रहबरी सां असांजा सीनियर बि असां सां गॾु आहिनि। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दादू ज़िले में जेकी एजेंटी हथ सां उस्तादनि खे मारायो थो वञे ख़ासि करे उस्तादनि खे एतिरो ख़ासि करे जेके उस्ताद फोत थी था वञनि जेके मरी था वञनि पंहिंजी ज़िंदगी ॾेई था वञनि हिन इदारे खे एजुकेशन खे उनखे हथ सां असांजा उहिदेदार माराइनि था जेकी उन्हनि जी बेवान खां 25% 30% हथ सां पास आहे। हिन में ही फॉल्ट आहे हिन में ही फॉल्ट आहे त इंशाअल्लाह ताला हींअर उहो न थियणु ॾींदासीं। जेके बि डेथ केस आहिनि उहे फौरन जेकॾहिं कंहिं वटि आहिनि तव्हां वठी असां ताईं पहुचायो असां फौरन उहे फ्री ऑफ कास्ट कराईंदासीं उन्हनि जी कापियूं ऐं फोटो कॉपी बि पास कराईंदासीं। कल्ह बि मूंखे हिकिड़ो केस मिलियो आहे इंशाअल्लाह ताला उहो फ्री ऑफ कास्ट ऐं हू बि उस्ताद जेके बि कमु हूंदा जेकी बि असांजी संगत हूंदी तालका हूंदा असांखे खणी ईंदा असां गॾिजी हर रोज़ मूंखे फ़ोन कंदो त इंशाअल्लाह ताला ट्रेज़री जो हुजे DO जो ऑफिस जो हुजे कंहिंजो बि हुजे असां तव्हां सां गॾु हूंदासीं। असां कंहिं बि उस्ताद खे कॾहिं बि माराइण न चाहींदासीं ऐं हुन एजेंट माफ़िया खे असां रिजेक्ट था कयूं जेके हींअर पग ॿधी आया आहिनि त असां उस्तादनि खे जो उस्ताद इंशाअल्लाह ताला उस्ताद के ऑफिस में भी इज्जत मिलंदी और ट्रेजरी में भी इज्जत मिलंदी। जेकॾहिं को बि ऑफिसर अॼु मां हिन प्लेटफॉर्म तां पहिरियों पैगाम पहुचाइणु चाहियां थो जेकॾहिं उस्ताद सां नाजाइज़ी कंदो उस्ताद जी इज़त न कंदो त हिन कुर्सी ते न हूंदो। मां वरी बि शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे एॾी वॾी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। मां इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदुसि त तव्हांजे एतमाद ते पूरो लहां। अल्लाह साईं करप्शन खां अॻु में बचायो आहे अॻिते बि असांखे बचाईंदो। थैंक यू वेरी मच। हिकु शेर तव्हांजी नज़र कयां थो जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो जो क़ौम जीआरे सो जीअंदो रहंदो जो आम उजारे सो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। जिंदाबाद। थैंक यू वेरी मच। उस्ताद जिंदाबाद जिंदाबाद। सभिनी जी महिरबानी साईं। थैंक यू। वॾी महिरबानी।